नौशर फिरोज में डीएसपी ऐं वकीलनि में शीशा लाहिण तां छिकताण पैदा थी वई आहे। वकीलनि सेशन कोर्ट आॾो डीएसपी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। वकीलनि सेशन कोर्ट जे गेट आॾो मुज़ाहिरो करे पुलिस खे अंदर वञण खां रोके वरितो आहे। वकील अखबारनि जो चवणो हो त पुलिस ज़्यादतियुनि खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। ॿिए तरफ़ डीएसपी सरदार चांडियो जो चवणो आहे त कानून ते अमल कराईंदे कारा शीशा लहिराया हुआ। नौशरो फिरोज में डीएसपी ऐं वकीलनि में शीशा लाहिण तां छिकताण पैदा थी वई आहे। वकीलनि सेशन कोर्ट आॾो डीएसपी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। वकीलनि सेशन कोर्ट जे गेट अॻियां मुज़ाहिरो करे पुलिस खे अंदर वञण खां रोके वरितो आहे। वकील अखबारनि जो चवणो हो त पुलिस ज़्यादतियुनि खे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। ॿिए तरफ़ डीएसपी सरदार चांडियो जो चवणो हो त कानून ते अमल कराईंदे कारा शीशा लहिराया। तफ़सील मलकंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर राणा शेर मोहम्मद खान। जी राणा शेर मोहम्मद आगाह कजो। जी बिल्कुल, नौशरो फिरोज में डीएसपी नौशरो फिरोज ऐं वकीलनि में शीशा लाहिण तां छिकताण पारां जेको आहे वकीलनि जेको आहे सेशन कोर्ट में अदालती कमनि जो बाइकाट करे सेशन कोर्ट जे गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। ऐं वकीलनि जो चवणु आहे त पुलिस असां सां तमामु घणी नाजाइज़ी कई आहे, जॾहिं त एहतिजाज करण जी अॻुवानी जेका आहे अब्दुल सत्तार लोराणी, अयाज़ मरी, शौकत गोयो, अब्दुल रहीम अब्बासी समेत ॿिया करे रहिया हुआ। उनजो चवणु हो त पुलिस जेको आहे असां सां तमामु घणी नाजाइज़ी कई आहे। डीएसपी ऐं एसएचओ खे नौशरो फिरोज मां हटाइण ताईं असांजो एहतिजाज जारी रहंदो। ॿिए पासे राब्तो करण ते डीएसपी नौशरो फिरोज सरदार चांडियो जो चवणु हो त कानून जे अमल ते असां अमलदारी कराईंदे शीशा जेके गाॾियुनि में कारे जा लॻल हुया उहे लारायासीं त हिननि पारां छिकताण वधाई वई आहे ऐं असां कानून जी पासदारी कराई आहे। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी राणा शेर मोहम्मद आगाह करण लाइ।